नदीन तलार और बरपासे के इलाकन में तेज वसकारे बाद रोड रस्ता पानी हेठ अची विया आहिनि। वधीक तफ़सील असां टेलीफोन लाइन ते मौजूद है मेहरान टीवी के रिपोर्टर जमशेद मला। जी जमशेद, छा तफ़सील आहिनि? जी हाँ, बिल्कुल। ॿियनि शहर जीअं कलार ऐं बरपासे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि पीरूला शारी, सईदपुर, चांदनी स्टॉप वटि तेज़ हवा सां गॾु ज़ोरदार बरसात जो वसकारो वक़्ते वक़्ते सां जारी है, जंहिंजे करे शहर जा हेठाई वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि। जॾहिं टमाटनि जी फसल, साड़ीअ फसल खे कापारी नुक़सान पए थो आहे। जॾहिं बरसात जे वसकारे सबबि बिजली पिणु मुअतल थी वई आहे, जंहिंजे करे शहरनि खे सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। बरसात सबबि शहर जा मुख्य रोड रस्ता, बाज़ारूं, शाही बाज़ार, हाई स्कूल रोड, टनों बागो स्टॉप, हैदराबाद बसिंग स्टॉप शहर समेत दशा कॉलोनी, मला पाड़ो, गांव पाड़ो समेत शहर जा अक्सर पाड़ा ऐं घटियूं पानी जी लपेट में अची विया आहिनि। जॾहिं इन समय पाणी निकाल करण लाइ अञा ताईं के ख़ासि उपाउ न वरिता विया आहिनि, जंहिंजे करे शहरनि खे काफ़ी सारी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। जी जमशेद, तव्हांजी महिरबानी।